अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मेहर खां मोहम्मद अली शेख जी ख़बर ॾींदा हलूं। कराची जे अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ ते DC ईस्ट ऐं मुख़्तियार कार पारां बिला जवाज़ दहशतगर्दी जा कूड़ा केस दाख़िल करण ऐं पुलिस समेत प्राइवेट गुंडनि हथां न्याणियुनि ऐं मासूम ॿारनि मथां तशद्दुद करण ख़िलाफ़ SUP ऐं ऑल पाकिस्तान सोल्जर वेलफेयर एसोसिएशन जे अॻुवाणनि जो एहतजाज ऐं प्रेस कॉन्फ्रेंस। तफ़सील मूजिब मेहर सिंध यूनाइटेड पार्टी के मरकजी अगवान गुलाम मुस्तफ़ा चांडियो, ज़िले सदर सिकंदर सोडर, जनरल सेक्रेटरी अब्दुल हमीद सूमरो, ऑल पाकिस्तान सोल्जर वेलफेयर एसोसिएशन के अगवान अकबर सोडर ऐं ॿियनि जी अगवाणीअ में एहतजाज किया वियो ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अगवाणनि चयो त DC ईस्ट मोहम्मद अली शाह ऐं मुख़्तियार कार एजाज़ अली मेवो सियासी आशीर्वाद ऐं बिल्डरनि खां ॻरी रिश्वत वठी पुलिस ऐं प्राइवेट गुंडनि सां मिली करे अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ में सिंधी वसंदनि खे खाली कराइण जी आड़ में चढ़ाई करे औरतुनि ॿारनि मथां तशद्दुद करे SUP अगवान गुलाम मुस्तफ़ा चांडियो, PTI अगवान बशीर सोडर समेत 30 खां वधीक माण्हुनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत कूड़ा केस दाख़िल करे नाइंसाफ़ी कई वई आहे। असीं उन अमल जी सख़्त मुज़म्मत करियूं था। उन्हनि चयो त गुलाम मुस्तफ़ा चांडियो केतिरनि ई ॾींहंनि खां मेहड़ रहियल आहे पर बिला जवाज़ केस में नालो ॾिनो वियो आहे ऐं बशीर सोडर जे पंहिंजी प्रॉपर्टी आहे जंहिंजी सिंध हाई कोर्ट तरफ़ां मननामो पिणु थियल आहे। उन जे बावजूद बि राशि DC मुख़्तियार कार ज़ुल्म जी इंतहा कई आहे। असीं उन अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था। उन्हनि चयो त ॻोठाणनि मर्दनि औरतुनि ऐं ॿारनि मथां तशद्दुद कंदड़नि जी बि मुलविस धुरियुनि ख़िलाफ़ FIR दाख़िल नथी कई वञे जेको सरासर ज़ुल्म आहे। अॻुवाणनि चयो त गुलाम मुस्तफ़ा चांडियो ऐं बशीर सोडर सियासी समाजी इंसान दोस्त आहिनि जन मथां कूड़ा केस दाख़िल करण जी मुज़म्मत कयूं था। हुननि चिता ॾींदे चयो त अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ मथां चढ़ाई ऐं तशद्दुद कराईंदड़ राशि DC मुख़्तियार कार डंडा बरदार ऐं मुलविस धुरियुनि ख़िलाफ़ जल्द खां जल्द केस दाख़िल करे खेसि बिला वजह गैर कानूनी तरीक़े से दाख़िल कयल केस ख़ारिज कयो वञे। अगर इंसाफ़ न थियो त दादू ज़िले समेत पूरी सिंध में SUP ऐं ऑल पाकिस्तान सोल्जर वेलफेयर एसोसिएशन पारां तहरीक हलाई वेंदी ऐं जेसिताईं मुलविस बाअसर धुरियुनि ऐं राशि DC मुख़्तियार कार ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी असांजी तहरीक जारी रहंदी।